नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से तव्हांखे सोभودेरो खां ख़बर ॾींदा हलूं त सोभودेरो शहर जे लतीफ क़ालोनी में चोरन जो राज, पुलिस गिश्त करण बजा, ھٿياربند चोर गिश्त करण लॻा आहिनि। ॿिनि ھٿياربندن चोरन फौजी नज़र मल्हा जे घर खे ठाठ हयो। घर धड़नि जी सुजाग थियण ते भरिसां फौजी सजाद मल्हा जे घर जी चौदीवारी वारी भित ढाहे घर में दाख़िल थी। घर में पियल वॾी पेती जा ताला भञी 1 लख जो सोन ऐं तक़रीबन 1 लख जा शादी जा वॻा खयां त घर जी औरतुनि दाह कई त चोरन घर धड़नि मथां सिधी फायरिंग कई ऐं फरार थी विया। फौजी नज़र मल्हा चयो त 1 हफ़्ते बाद मुंहिंजी भाॼाई जी शादी रथियल हुई। पुलिस जी नाअहली सबबि चोरन तक़रीबन 2 लख जो सोन ऐं कपड़ा खयां आहिनि। वाक़े जो इतला मिलण ते सोभودेरो थाणे जो मुंशी गुलाम नबी नारेजो जी वारदात जो मुआइनो कयो। घर धड़नि IG सिंध SSP खैरपुर खां मुतालबो कयो त चोरी थियल सामान वापसि कराए अमन बहाल कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।